अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, ब्रियाज़ सिटी मां पोरीस जी 11 सालनि जी मुलाज़िमा न्याणी लाइबा पुरस्रार तौरु गुम। लाइबा जी पोरियत पीउ अली फ़कीर दोहिरो जो चवणु आहे त न्याणी पाड़े में गुलाम मुस्तफ़ा आराई जे घर कमु कंदी हुई। गुज़िरियल ॾींहुं कम ते वञण बैदि लाइबा वापसि न आई। SSP नौशरो फिरोज़ खे न्याणी जी ॻोल्हा में मदद जी अपील। नाज़रीन, ब्रियाज़ सिटी मां पोरियत जी 11 सालनि जी मुलाज़िमा न्याणी लाइबा पुरस्रार तौरु गुम। लाइबा वापसि न आई। SSP नौशरो फिरोज़ खे न्याणी जी ॻोल्हा में मदद जी अपील। न्याणी पाड़े में गुलाम मुस्तफ़ा आराई जे घर कमु कंदी हुई। गुज़िरियल ॾींहुं कम ते वञण बैदि लाइबा वापसि न आई। मुलाज़िमा जी न्याणी लाइबा पुरस्रार तौरु गुम। लाइबा जी पोरियत पीउ अली फ़कीर दोहिरो जो चवणु आहे त न्याणी पाड़े में गुलाम मुस्तफ़ा आराई जे घर कमु कंदी हुई। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।